कुल कढ़ाई हो कुआरा था राजी वो तो चाहेंदा था अजू से शादी थी अजू शादी वो तो चाहेंदा था जी शादी बार ले तो सुबह चाहेंदा था बार ले सुबह ये तो मुझो आप तो के तो हां बुदा तुझे वाला तो के बुदा बुदा हां से क्यों अस्सलाम वालेकुम अयूब खान अदायुब यार छा छो अयूब खान घर जो गालियूं घर में ही रहनि इहो बहितर आहे इन करे ई तो गोरा असांखे घुरायो आहे हाणे उथ हाणे ओरी छोजी हा हा हां क्यों हलल जल्दी कर वरा क्यों असां ते बि त फर्ज़ आहे अयूब खान त पंहिंजी न्याणीअ खे पंहिंजे तरफ़ो कुझु ॾियूं वठूं ॾियो वठो हा वठी छो सोटने जो मतलब त मां अठाना आसरो समझा अबो थोड़ो आस्ते अबो आवाज थोड़ो आस्ते क्यों क्यों ॿ टे दोस्त तव्हांखे छा ॿ टे दोस्त घुराए ॾींदुसि तव्हांखे घुराए ॾींदुसि थी सघे तो जेकॾहिं तो ईअं जेकॾहिं जेकर उन्हनि जे केस खे कूड़ो करण लाइ तूं ई मां कूड़ी एनसी पाण खे लाकअप कराईंदा हिकिड़ी ॻाल्हि कंदासीं त माइट जवाबदारनि में नालो तुंहिंजो ऐं मुंहिंजो ॾींदा तुंहिंजो ॾींदा चवंदा त छोकिरी खे अगवा करण वारो मुराद ऐं संदसि भाउ कादा न आहिनि क्यों हिन हे कमु करण खां पहिरियों तूं कंहिंखे बि तंग न कर जीअं मुराद वारा अयूब वारा अयूब मुराद हो तू मुझा सभई बंगला हो तू मुझे हो तू हो तू मुझा सभई बंगला ख़ाली आहिनि मां चाहियां थो तूं तुंहिंजी घरवारी ऐं तुंहिंजी न्याणी शादीअ खां पोइ कंहिं बि बंगले में अची रहो हो तू ये तो ॿीहर वठे थो छा आहे यो सागो पहिरियों लफ़्ज़ हो तू मुंहिंजो आचार सभई बंगला ओके क्यों हो तू ॾिसी छा थो शादीअ महिल हक़ मुहरम हो तू ता हक मार में जे हा